मगर इन सुर जूं नसीहतूं कुछ अहम आहिनि। उन में थोरो तव्हांखे हिस्ट्री में ॿुधाईंदो हलां, बसि 5 मिंट वठंदुसि। सुहिणी जेका आहे उहा मेहार जी तलाश में निकिरंदी हुई। त राति जी ऊंदाहीअ में सॼो दरिया जेको आहे हिकु घड़े ते तरी करे जॻींदी हुई। तरणु हुनखे न ईंदो, घड़े जो सहारो, दिले जो सहारो वठंदी हुई। हिकु राति छा थी पियो जो सुहिणी खे कंहिं धोखेबाज़ी करे उहो घड़ो जेको संदसि घड़ो पको, उन जी जाइ ते फेलो यानी कचो घड़ो रखी करे हलिया पिया। संदसि घर वारा ते ॿुॾी वञे, मरी वञे। उन पॉइंट ते शाह लतीफ़ हुनखे रोके थो। उन ई पॉइंट ते पोइ शाह साहिबु फरमाए थो, बेले भुलाई पसी चिट चरी थिए। उहो घड़ो जेको कचो रखियो वियो न, उन खे उन्हनि वरी चिट ठाहे छॾिया, मथां ख़ूबसूरत करे छॾियो, ॿियनि घड़नि खां वधीक ख़ूबसूरत करे छॾियो। बेले भुलाई पसी चिट चरी थिए, बर बर ॿुधी सुहिणी वीरनि में वाई, कचे केराई लाल लहरनि विच में। इहो जेको कचे दिले घड़े उन ई लाल खे लहरनि में बुड़े छॾियो।